भेरासिटी भरिसां ॻोठ कोट बहादुर जे रहवासी सैयद बिरादरी जे आसिफ शाह, ज़मीर शाह, सालेह शाह, अता मोहम्मद शाह ऐं ॿियनि जो मेमण बिरादरी जी नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु महीना अॻु अज़ीम मेमण असांजी मेंह चोरी कई हुई, जंहिंजो फ़ैसिलो इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि कयो हो, जंहिं में हू ॾोही साबित थियो हो। अॼु वरी रोड तां असांजे नौजवाननि खे धमकियूं ॾिनियूं ऐं गारगंद कई। इन तां झेड़ो थियो आहे। बाक़ी अगवा करण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। असां हिन जी का बि तस्दीक़ नाहे कई। हिननि आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। 5 महीना अॻु में मुंहिंजी मेंह निकिरी वई आहे। हिन ते साबित आहे अज़ीम मेमण वलद यूसुफ मेमण। तो उन जे हिसाब सां माना हीअ जेको आहे सो हिन ते साबिती थी। शायदि मथां त चङा मठा पंहिंजा वठी हिते उन मोकिलिया माण्हू असां ॾे त बाबा मां हिसाब किताब ॾियां थो फ़ैसिलो। उहो 2 महीना 3 माना टाल मटोल कंदो रहियो। पोइ वरी अॼु हितां गुज़रे पियो। हिन खां कोट बहादुर खां छोकिरा आहे तूं साम्हूं फिरी आयो आहे, हिसाब किताब तूं कोन थो ॾी उन तां तूं छा थी आहे। बाक़ी इहो जेको ॿियो जेको हिन बयानु कयो आहे इहो सरासर सॼो ग़लति आहे। उन अज़ीम जेको पूरो ड्रामो रचायो आहे, हे कुझु 6 महीना पहिरियां साईं जन सालेह मोहम्मद शाह जी हिननि में चोरी कई। उन में पाण मुलस थियो। उन खां बावजूदि हिन जा जेके चङा मोहसन जेके हुया ॻोठ जा, उन्हनि साईं वारनि रिक्वेस्ट कई त साईं हीअ चोरी में साबित थियो आहे, त महिरबानी करे इहा पंचायत पंहिंजे जरगे जे ज़रिए को मसइलो भई हल कजे बिरादर जे हिसाब सां। ऐं ट्रैक्टर जेको हे चए थो चोरी थिया आहिनि, पैसा आहिनि, हे सभु हे साईं ड्रामो पियो थो ठाहे। असुल में आहे चोर। दादा हे असां तुंहिंजे चङनि मुड़ुसनि ॻाल्हियूं कयूं, तूं त कंहिं मुंहुं सिर में कोन थो अची। पोइ हिन उते वरी कुझु घटि वधि लफ़्ज़ नंढड़े सां ॻाल्हाया। पोइ बाद में उन छोकिरे सॾु कयो हिकु ॿिनि खे त हिन अञा बि वधीक ॻाल्हियूं पिया कयूं। पोइ नंढा छोकिरा जेको हिननि मुंहमारी कई पाण में, पोइ उन खां बावजूदि हे निकितो हलियो वियो। पोइ हिननि जा 50 मेमण 100 मेमण तक़रीबन गॾु थी ऐं कोट बहादुर मथां हिननि हमले करण जी कोशिशि कई, जंहिंमें SHO बि हिते मौजूदु हुयो। उन जे मौजूदगी में बि हे कोन पिया मुड़नि। पोइ हवाई फायरिंग थी, हुते पुलिस फायरिंग कई जवाबी। पोइ उन में कुझु हे मेमण भॻा। कोटाई शाह साईं वारा जेके बि हुया पंहिंजे कमकारनि सां को ज़माने सां, पोइ साईं वारनि बि आया। बाक़ी इहा मेमणनि हिते ॾाढी मुर्सी पंहिंजी कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।